पंज रांदू का सा घणे वचा से 50 रुपया हाणे असां खबर आ हिक रांदू के असां घणे में मिलियो हाणे असां मालूम करवा हिक रांदू के जो कीमत घणो आ हाणे उन जे लाइ असां कदासीं डिवाइड मतलब हाणे इन्हनि ते असांखे फोटो न फोटो न नथो लॻे त असां जोड़ा ठाहे हाणे असां जोड़ा था 35 रुपया हाणे असां पंजनि जो घणो आणो आहे एक पंजा पंजा एक पंजा टिप पंजा 15 चार पंजा 20 पंज पंजा 25 छह पंजा 30 सत पंजा 35 यानी सत पंजा 35